दोस्तों अॼु ही जगह गॾिजाणी में असां अची हाज़िर थियासूं साईं रफ़ीक जरवार ते एतमाद करे तॾहिं त असीं हिन फ़ैसिले में आया आहियूं जॾहिं असांखे साईं रफ़ीक जरवार जे फ़ैसिले ते एतमाद ऐं बीहणो आहे। बाक़ी मादी में असां सां वॾो ज़ुल्म थियो आहे। साईं पीर मुज़फ़र वॾियूं केस्टूं असांजे वञी दास्तान ॿुधाया आहिनि हुनजा उन सॼी जेका गुज़िरियल बादी हुई उन रुगो मनपसंद फ़ैसिला कया ऐं जेके उन्हनि जा मुख़ालिफ़ माण्हू आहे उन्हनि खे कुचलियो, उन्हनि जे ख़िलाफ़ ॻाल्हायो, उन्हनि खे हमेशह उन्हनि खे कटण जी कोशिशि कई। अहिड़ा फ़ैसिला करे फेसबुक ते झंडा जी दोस्त का वठी वञनि, उन्हनि खे घुराइण जी उन्हनि नौबत ई कोन आंदी, उन्हनि तंज़ीम खे वेझो करण जी कोशिशि ई कोन कई जंहिंजा समय सबूत आहिनि। पर अॼु ही जेको टाइम आहे उहो इन शइ जो कोन्हे। मामूली ॻाल्हि इन करे ॿुधाईसीं त असांजे अंदर में तंज़ीम भितण जा सूर आहिनि ऐं असांखे तकलीफ़ हुयूं कॾहिं बि कोन आयासीं, कंहिं पुछियो ई कोन। खटियल वेठा आहिनि हिकिड़े पासे हाराइलनि पिया वञनि, इहा मरकज़ी बादी हुई, इहा मरकज़ी बादी हुई, पर इहे तकलीफ़ूं आहिनि असांखे। अॼोके फ़ैसिले जे लाइ असांखे एतमाद आहे, इन करे असीं हाज़िर थिया आहियूं। पेटेलफ़ खे हिकु करिणो आहे, पेटेलफ़ ॾुखे दौर मां गुज़री रही आहे। असीं सिंसियर थी शफ़ाफ़ तरीक़े सां इलेक्शन जा हामी आहियूं ऐं अॼोके फ़ैसिले सां मुतमइन आहियूं। असीं इन फ़ैसिले ते बीहंदासीं। पेटेलफ़ जाम कुझु ॾुखे दौर मां गुज़रे पई, उस्ताद वीचारा जाम तकलीफ़ुनि में अची विया आहिनि। महिरबानी करे पेटेलफ़ जे ख़िलाफ़ का बि हिन खां पोइ असीं हिन फ़ैसिले जे ख़िलाफ़ का ॻाल्हि न कंदासीं, गॾु हूंदासीं। पर शर्त इहो आहे त तंज़ीम साईं रुगो चए पियो त इदारनि में तव्हां वेही करे चङा फ़ैसिला कया, तव्हां इदारनि में वेही असांखे तकलीफ़ूं ॾिनियूं, तव्हां इदारनि में पोइ जॾहिं तव्हां उन्हनि फ़ैसिलनि ते वेंदासीं ॿुधाईंदासीं त तव्हां कहिड़ियूं तकलीफ़ूं असांखे ॾिनियूं ॿुधाईंदासीं। बाक़ी साईं रफ़ीक जे फ़ैसिले ते असीं हाज़िर आहियूं, पेटेलफ़ सां गॾु आहियूं, पेटेलफ़ जे रफ़ीक जे कल हर फ़ैसिले ते बीहंदासीं।